नाज़रीन अहम ख़बर एक ॿी आहे अवां सां शेयर कंदा हलूं त कराची जे इलाइक़े पोर्ट कासिम वेझो फैक्ट्री में केमिकल लीक थियण सबबि केतिरा ई मुलाज़िम बेहोश थी विया आहिनि जिनखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं अवांखे ॿुधाईंदा हलूं त कराची जे इलाइक़े पोर्ट कासिम वेझो फैक्ट्री में केमिकल लीक थियण सबबि केतिरा ई पोरियत बेहोश थी विया आहिनि। 20 खां वधीक माण्हुनि खे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जॾहिं त इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। ॿुधाए पियो वञे त रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त केतिरा ई माण्हू हिन महिल ताईं फैक्ट्री में फाथल आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट वठण लाइ असां राब्तो कंदासीं धरती टीवी बिन कासिम जे रिपोर्टर सज्जाद छजड़ो सां। जी सज्जाद, ॿुधाइजो त इन हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया पिया वञनि, वधीक ॼाण ॾियो, राब्तो कयो। जी असां ॿुधंदा हलूं त जेको आहे जेको सुबुह खां वाक़ियो पेश आयो आहे पोर्ट कासिम जे लॻ जेको आहे एंग्रो केमिकल पॉलीमार कंपनी में जेको गैस लीक थी आहे। क्लोरीन गैस लीक थियण जे करे जेको आहे सो सभई मुलाज़िम जेको आहे सो उहे पोरियत हुते कमु कंदा हुआ उहे बेहोश थी विया जिन मां जेको आहे हिन महिल ताईं 90 जेको आहे पोरियतनि खे रेस्क्यू कयो आहे। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में एम्बुलेंस ज़रिए शिफ़ा आयदी जे ज़रिए रेस्क्यू कयो आहे जिन में जेको आहे सो गुलशन हदीद जी आयशा अस्पताल, पाकिस्तान स्टील मिल जी 100 बेड अस्पताल, जना अस्पताल मुंतक़िल कयो आहे जिन जो तादाद 90 जे लॻभॻि आहे। जॾहिं त ॿियनि जेको पोरियतनि जो जेको आहे सो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। इतला आहिनि अहिड़ा ज़रियनि जा इतला आहिनि त कुझु पोरियत जेके आहिनि उहे फोत थियण जो पिणु ख़दशो ज़ाहिर कयो आहे। जेके कुझु ज़रियनि इतलाउनि खां मिलियो आहे त उहे पोर्ट कासिम जी जेका कंपनी आहे उन में एंग्रो केमिकल में मौजूदु आहिनि जिन जूं डेथ बॉडियूं आहिनि उहे इतला आहिनि उनखे केरु कंफर्म नथो करे। जॾहिं त जेको आहे सो इलाइक़े खे जहिड़ो वाक़ियो जिथे पेश आयो आहे उते वाक़ियो इतला मिलण खां पोइ जेको बिन कासिम पुलिस SHO ख़ान मोहम्मद उन खां अलावा जेको आहे सो रेंजर्स जे एहलकारनि भले तादाद में पहुची विया आहिनि उते इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। जॾहिं त ॿियनि माण्हुनि खे जेके आहिनि से जेके पोरियत कमु कंदा आहिनि फैक्ट्री में उन्हनि खे जेको आहे रेस्क्यू करण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त हिन महिल ताईं जेको आहे सो मुख़्तलिफ़ ज़रियनि खां जेके इतला आहिनि त उहे कंपनी में जेके जिते गैस लीक थी आहे उते कुझु माण्हू जेको आहे फोत थियण जा इतला पिणु मिली रहिया आहिनि। जी सज्जाद छॾो अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।